हिकिड़ो मास्तर हुयो नओं लहंगो सुभाए आयो। हाणे लहंगो 4 इंच वॾो हुयुसि, पेर में लिप लिप पियो करेसि। खणी आयो घरवारी हेठि, चई हे लहंगो सुभाया हुया 4 इंच वॾो आहे, इहो कटे करे ओटी करे ॾे त स्कूल में पायां। हाणे घरवारियूं ख़बर अथव न कीअं जोशीलियूं आहिनि। चई रखो हाणे, ॾिसे थो अञा रोटी न ठाही आहे। वरी भाई आयो नुंहुं वटि, चई पुट लहंगो सुभाया हुया, दर्जीअ 4 इंच वॾो कयो, इहो कटे ॾे त स्कूल में पायां। चई बाबा ॾिसे थो हाणे बस अचणी आहे ॿारनि जी, पहिरियों उन्हनि जो टिफिन ठाहियां, रख ॾिसां थी। वरी भाईअ जी धीअ शाला सिखियल, चई पुट हे 4 इंच कटे ओटी करे ॾे त स्कूल में पायां। चई बाबा टीचर चयो आहे अॼु इहा ड्रेस पूरी करे अचिजे। वरी भाईअ जो पुटु जेको 5 नंबर में जीनू सुबंदो हुजे, भाई आयो पुट वटि, चई पुट हे 4 इंच वॾो आहे, इहो कटे करे ओटी करे ॾे त स्कूल में पायां। चई बाबा चालीहो चालू आहे, मथां ईद आहे, मथां ॾियारी आहे, मुंहिंजी फुल सीज़न आहे, रख पोइ ॾिसूं था। भाईअ चई बाबा घर में बूटो न बनंदो। टेलर वटि खणी आयो, चई यार 4 इंच वॾो कयो अथई, छा कयो अथई? टेलर जे भाऊ काई हाणे पैसा वरिता आहिनि, 4 इंच कटे ओटी करे ॾिनईंसि। पन्नीअ में खणी आयो, कबट में रखियईं। एतिरे में जोए खे ख़्यालु आयुसि, चई जहिड़ो बि आहे त मुंहिंजो मुड़ुसु। कबट मां कढियईं, 4 इंच हुन में कटियईं, ओटी करे छॾियईं। एतिरे में नुंहं खे ख़्यालु आयो त सहुरो माना पीउ समान, हुनखे जवाबु ॾिनो आहे ॿुॾी मड़ा। हुन बि कबट मां कढियईं, 4 इंच कटे हुन बि ओटी कई। एतिरे में धीअ खे ख़्यालु आयो त मां पंहिंजे पीउ खे न कई आहे, हे शाला छाजे लाइ थी सिखां। हुन बि कबट मां कढियईं, 4 इंच कटे ओटी कई। वरी पुट खे ख़्यालु आयो, चई जीनू त जेसिताईं जीअरो आहियां पियो सुबंदुसि, बाबे जो थोरी रोज़ु कमु कंदुमि। हुन बि कबट मां कढियो, 4 इंच कटे छॾियईं। हाणे भाईअ ख़्यालु कयो, उल्हासनगर जा रोड ॾिसो था न, खॿा खुॿा, गप लॻी पई आहे, बरसाति जो टाइम आहे। सो चई मां पन्नीअ में खणी थो वञा, जीअं मुंहिंजे साहिब जी जीप ईंदी, आवाज़ ॿुधी मां होदीअ में वेंदुमि ऐं पाए ईंदुसि। न प्रेस ख़राबु थींदी, न दाग लॻंदो। साहिब जी गाॾीअ जो आवाज़ आयो, हे होदीअ में घिड़ी वियो, होदीअ मां निकिरी आयो, लहंगे मां चडी थी वियसि। साहिब पुछईंसि, अरे हे छा आहे? चई साईं हीअ असांजे घर जी ॿधी अथव।